औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज़ान बिलालीअ जे 9 अखरनि जी निस्बत सां आज़ान जे जवाब जा 9 मदनी गुल। पहिरियों, निमाज़ जे आज़ान खां अलावा ॿियनि आज़ान जो जवाब बि ॾिनो वेंदो, मसलन ॿार पैदा थियण वक़्त जे आज़ान। ॿियों, मुक़्तदी के ख़ुतबे जे आज़ान जो जवाब हरगिज़ न ॾियणु घुरिजे। एहतियात उन में आहे, हाँ, जेकॾहिं उहो आज़ान जो जवाब या ॿिनि ख़ुतबनि जे विच में दुआ दिलि में घुरियो ऐं ज़ुबान सां उचार बिल्कुलु अदा न थियनि त को हर्ज न आहे। ऐं इमाम यानी ख़तीब जेकॾहिं ज़ुबान सां बि आज़ान जो जवाब ॾिए या दुआ घुरे त बेशक जाइज़ आहे। यानी जेको ख़ुतबो पढ़े थो त उहो माना दिलि सां दुआ घुरे, ज़ुबान सां माना दुआ घुरे त जाइज़ आहे। टियों, आज़ान ॿुधण वारे जे लाइ आज़ान जो जवाब ॾियण जो हुकुम आहे। जुनुब यानी जंहिंखे हम बिस्तरी या एहतलाम जे सबबु गुस्ल करण जी हाजत हुजे, उहो बि आज़ान जो जवाब ॾिए। अलबत हैज़ ऐं निफ़ास वारी औरत, ख़ुतबो ॿुधण वारा, जनाज़े निमाज़ पढ़ण वारा, हम बिस्तरीअ में मशगूल या जेके क़ज़ाए हाजत में हुजनि उन्हनि ते जवाब न आहे। जेके हम बिस्तरी कंदा हुजनि या क़ज़ाए हाजत में हुजनि उन ते जवाब न आहे आज़ान जो जवाब। चौथों, जॾहिं आज़ान थिए त एतिरी देरि जे लाइ सलाम, गुफ़्तगू ऐं सलाम जो जवाब ऐं सभु कम छॾे ॾियो। एतिरे ताईं जो तिलावत बि आज़ान खे गौर सां ॿुधो ऐं जवाब ॾियो। इक़ामत में बि ईअं ई करियो। यानी जेकॾहिं क़ुर बि पढ़ी रहिया आहियो, आहे त अलाह जो ज़िक्र आहे त सुहिणे क़ुर करीम जी तिलावत, लेकिन आज़ान जॾहिं अचे त तिलावत बि बंदि कयो। पंजो, आज़ान जे दौरान हलणु, घुमणु, थांव, गिलास वग़ैरह का बि शइ खणणु, मानी वग़ैरह रखणु, नंढनि ॿारनि सां खेॾणु, इशारनि में गुफ़्तगू करणु वग़ैरह सभु कुझु छॾे ॾियण ई मुनासिब आहे। छहों, जेको आज़ान जे वक़्तु ॻाल्हियुनि में मशगूल रहे उन जो मुआज़ल्ला ख़ात्मो बुरो थियण जो ख़ौफ़ आहे। यानी होॾां आज़ान बि हली रही आहे, होॾां मश्करी बि लॻी पई आहे, होॾां कचहरी बि लॻी पई आहे, त अहिड़े जो मुआज़ल्ला ख़ात्मो यानी मौत बुरो थींदो। सतों, को रस्ते ते हली रहियो हो त आज़ान जो आवाज़ आयो त बहितर हीअ आहे त ओतिरी देरि बीहे, चुप चाप ॿुधे ऐं जवाबु ॾिए। अठों, जेकॾहिं चंद आज़ानूं ॿुधे त उन ते पहिरीं जो ई जवाबु आहे ऐं बहितर हीअ आहे त सभिनी जो जवाबु ॾिए। जेकॾहिं ॾेई सघे थो सभिनी जो जवाबु, हिकिड़ो मिसाल हितां आई त वरी होॾां रेसनि जे ॻोठ मां आई ऐं हेॾां नूरपुर मां आई, वरी हेॾां लिघारिंडा आई, या हेॾां मथां आई, हेॾां खोसंडा चांडियंदा आई, त जेकॾहिं जवाबु हिन मस्जिद जो ॾिए थो पर हुन मस्जिदनि जो सभिनी जो जवाबु ॾिए थो त उन में को हर्ज न आहे, को उन में माना असां तव्हांजे लाइ छा आहे, सवाबु आहे। नओं, जेकॾहिं आज़ान जे वक़्तु जवाबु न ॾिनाई त जेकॾहिं घणी देरि न गुज़रे हुजे त जवाबु ॾेई छॾे। यानी जेकॾहिं घणी देरि न गुज़रे, हिकिड़ो मिसाल आज़ान खां पोइ 5 मिंट थिया त आज़ान जो जवाबु ॾेई छॾे। यानी आज़ान दुबारा माना हू माना पंहिंजे माना दिलि में माना चए।